अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आऊं दानिश खुश कवा के अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त जोई जे ॻोठ नंदू जमाली में पीरसन जो लावारिस लाश हथ आयो है। ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ ताईं पहुचायूं पिया जे ॻोठ नंदू जमाली में एक पीरसन जो लाश हथ आयो है। अरिड़हनि कलाकनि ताईं लाश वाक़े वारे हंधि पइजी रहियो। पुलिस तोड़े ईंदी जा सेहत खाते जी जेके एम्बुलेंस उन्होंने लाश मुंतकिल न किया है अस्पताल। अवां ताईं अफ़सोसनाक ख़बर है दादू जे तालके जोही जे ॻोठ नंदू जमाली में नामालूम पीरसन शख्स जो लाश हथ आयो है जो अरिड़हनि कलाक गुज़रण बावजूद वाक़े वारे हंधि पयल है। इन हवाले से असां राब्तो कयो आहे पंहिंजे जोही जे रिपोर्टर इस्माइल पीरज़ादो सां हुन खां मालूम कंदासीं तुलो वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी इस्माइल आगाह कजो आऊं वटि छा तफ़सील आहिनि इन वाक़े बाबति? साईं जोही लग D3 मोरी बसा ॻोठ नंदू जमाली में एक फ़कीर सिफ़त इंसान नामालूम जेको उनजे ॻोठ जे भरिसां मानी वठी उन रिहाइशी वारनि इलाइक़नि खां उते गुज़र सफ़र करे सुम्ही पवंदो हो। वॾी मुर्जो हुयो जेको गुज़र राति 12 बजे ताईं बि हिननि जे ॻोठ नंदू जमाली जे रवासनि खे नज़र आयो। ॿोॾि दौरान जेको जोही में इहो उन टाइम खां वठी नज़र अचे पियो। फोती हुयो उन खां बाद में ॻोठाणा में इतला जोही पुलिस खे न जोही पुलिस पहुती उते जेको उन्हनि जो लाश पंहिंजी माना गाॾी पुलिस मोबाइल ताईं विझी न सघे एतिरो जेको आहे सुॼी पियो ऐं कुझु धप बि करे वियो। बाद में जेको आहे सो म्युनिसिपल जोही अमले जे खे ख़बर पई उन कहिड़ो जोही पुलिस इतला ॾिनो त AC जोही जेको आहे बिशारत हुसैन माहोटो उन अहिड़ो अमले खे ॾिनो। अमले पारां जेको आहे सो लाश उतां खणाए तालका अस्पताल जोही पहुता आहिनि जिते ईदी जी हवाले कयो पियो वञे लाश जी ज़रूरी कार्रवाई करण बाद। बड़ी मेहरबानी इस्माइल आगाह कयो। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर इहा वहाँ ताईं पहुचाईसीं त दादू जे तालके जोही में ॻोठ नंदू जमाली में पीरसन जो लाश हथ आयो है जंहिंखे ईदी जे हवाले कयो वियो आहे। पीरसन जे लाश जी सुञाणप न थी सघी आहे। जेको फोती पीरसन आहे उहो ॿुधायो पियो वञे त उन ॻोठ जे आसे पासे खां ॿोॾि जे सूरत हाल में उते रिहाइश पज़ीर हुयो जेको गुज़िरियल राति फोत थी वियो आहे। 18 कलाकनि ताईं लाश वाक़े वारे हंधि पइजी रहियो जे बाद असिस्टेंट कमिश्नर जोही जे पहुचण बाद लाश खे ईदी हवाले कयो वियो आहे।